أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الصلاة والسلام عليك يا رسول الله وعلى آلك وأصحابك يا نور الله اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي بقدر حسنه وجماله وكماله وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته وأولاده وأمته وبارك وسلم الصلاة والسلام عليك يا رسول الله اللهم صل على محمد وآل محمد صلى الله عليه وآله وسلم। हज़रत मूसा कलीमुल्लाह रब जी बारगाह में अर्ज़ु कयो त या अल्लाह तो मुंहिंजो नालो रखियो कलीमुल्लाह ऐं पंहिंजे महबूब आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम रखियो हबीबुल्लाह। मुंहिंजा मौला मूंखे कलीमुल्लाह ऐं हबीबुल्लाह जी माना ॿुधा। मुंहिंजे करीम रब हज़रत मूसा कलीमुल्लाह खे ॿुधायो त ए मूसा हबीबुल्लाह जी माना आहे त मुंहिंजी रज़ा ते कलीमुल्लाह जी माना आहे त मुंहिंजी रज़ा ते हले। कलीमुल्लाह जी माना वा त मां अल्लाह जी रज़ा ते हले ऐं हबीबुल्लाह जी माना आहे त जंहिंजी रज़ा ते मां रब हलां। सुभान अल्लाह। मक़ाम मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। मुंहिंजे महबूबनि करीमनि जा असां ते अल्लाह जा एहसान आहिनि ऐं महबूबनि जा असां ते एहसान आहिनि। ऐं दोस्तो मुंहिंजे महबूबनि करीमनि ॾे हिकु ॾियारे फ़रिश्तो आयो, अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह अॼु मां कौकाफ जी वादीअ में हिकु फ़रिश्ते खे ॾिठो त उन जा पर सड़िया पिया हुआ ऐं उहो हिकिड़ी कौकाफ जी वादी में पियो हुयो। पोइ मूं उन फ़रिश्ते खां पुछो त हे तोसां हशर अहिड़ो छो थियो? उन फ़रिश्ते ॿुधायो त जॾहिं अल्लाह जा महबूब नबियुनि जा सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज शरीफ़ ते वञनि पिया, पोइ मां 70,000 फ़रिश्तनि जो सरदार हुयुसि। पोइ महबूब जॾहिं मेराज ते अचनि पिया, मां आसमान ते उन फ़रिश्तनि जे झुरमुट में उन्हनि फ़रिश्तनि जे मां पंहिंजे जमायत में वेठो हुयुसि। महबूब जो आया त मां उथी महबूबनि जे लाइ इस्तक़बाल न कयो ऐं रब मूं ते इन जे करे नाराज़ थी पियो त तो मुंहिंजे महबूब जो अदब न कयो। पोइ रब मूंखां उहे मुंहिंजा 70,000 फ़रिश्ता जमायती उन्हनि खां मूंखे अलॻि करे ऐं मुंहिंजा पर साड़े हिन कौकाफ जी वादी में मूंखे अची जेको आहे रब उछलायो आहे। पोइ उहो फ़रिश्तो थो चए या रसूल अल्लाह, पोइ मां रब जी बारगाह में उन फ़रिश्ते चयो त रब जी बारगाह में अर्ज़ु कर त मुंहिंजे बख़्शिश जो को रस्तो आहे, को अहिड़ो मूंखे अमल ॿुधा त जीअं मूंसां करीम रब राज़ी थी पवे। उहो फ़रिश्तो इहो किस्सो मदीने वारे साईं खे ॿुधाए थो, चए थो या रसूल अल्लाह, पोइ मां रब जी बारगाह में अर्ज़ु कयो त मुंहिंजा करीम रब कौकाफ जी वादी में इहो फ़रिश्तो मां ॾिठो जंहिंजा पर सड़ी विया ऐं उहो ॾाढो परेशान हाल में हुयो। मुंहिंजा मौला इन जे लाइ को छुटकारे जो रस्तो, त रब हुकुम ॾिनो त वञ इन फ़रिश्ते खे चओ त मुंहिंजे नबी मुंहिंजे महबूब ते तूं सलवात पढ़ मां रब तोखे माफ़ु कंदुसि। बसि पोइ अची करे उन फ़रिश्ते खे उन पैगाम ॿुधायो अल्लाह जे ॿिए फ़रिश्ते जेको हुयो। पोइ जंहिं वक़्तु उहो पैगाम उन वटि पुॻो त हुन अची करे मदीने वारे घोट ते सलवात शुरू कई। जीअं जो सलवात शुरू कयईं, सलवात जीअं पढ़ंदो वियो उन जा पर फुटंदा विया।
जीअं सलवात शरीफ़ पढ़ंदो वियो, महबूब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो वियो, उन जा पर फुटंदा विया। ईअं पढ़ंदे 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 पर फुटंदा विया। हुन जी जमायत रब उते वरी आदी, वरी हो उॾरी करे अर्श ते साॻे मक़ाम ते पुॻो। त महबूबनि जो अदब, मदीने वारे साईं सां मोहबत, महबूबनि जो अदब दोस्तो, इहा अगरि महबूबनि जे जेको इंसान महबूबनि जे शान में बहस करे या के अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे त दोस्तो तो हो ज़ाहिरा बेअदब थी वेंदो। असांजो नबी, असांजो ईमान आहे, असांजो नबी अल्लाह जो नूर आहे, असांजो नबी अल्लाह जो नूर आहे, असांजो नबी आख़िरी नबी, असांजो नबी अल्लाह साईं पंहिंजे नूर मां असांजे नबी खे पंजनि पाक खे रब पंहिंजे नूर मां पैदा फरमायो आहे। पोइ मुंहिंजे महबूबनि करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे जिब्रील आयो। जिब्रील अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा महबूब रब फरमायो आहे, मुंहिंजा महबूब रब फरमायो आहे त मुंहिंजे महबूब खे ॿुधा त मुंहिंजा महबूब तुंहिंजो उम्मती सॼी ज़िंदगी गुनाह करे, मरण खां हिकिड़ो साल अॻु में तौबा करे, मां रब उन जे ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। जॾहिं जिब्रील महबूबनि खे इहो ॿुधायो, मुंहिंजे महबूबनि फरमायो, जिब्रील वञो रब खे चओ, रब जी बारगाह में अर्ज़ु रख त मुंहिंजे महबूब उम्मत सां आसानी फरमाए, इहो टाइम इलाही आहे। जिब्रील वियो, रब जी बारगाह में अर्ज़ु कयईं, या अल्लाह, महबूब फरमाइनि था त इहो साल इलाही टाइम आहे, मुंहिंजे उम्मत सां आसानी फरमा। रब फरमायो, जिब्रील पोइ मुंहिंजे महबूब खे वञी ॿुधा, मुंहिंजे महबूब खे चओ त मुंहिंजा महबूब तुंहिंजो उम्मती ज़िंदगी सॼी गुनाह करे, मरण खां हिकु महीनो अॻु में तौबा करे, मां रब ज़िंदगी जा गुनाह माफ़ कयामांसि। जॾहिं जिब्रील इहा ॻाल्हि महबूबनि खे ॿुधाई, महबूबनि फरमायो, जिब्रील वञो रब खे चओ त मुंहिंजे इहो बि टाइम इलाही आहे, मुंहिंजी उम्मत सां अञा आसानी फरमाओ। वरी जिब्रील वियो, रब जी बारगाह में अर्ज़ु कयईं, या अल्लाह, महबूब फरमाइनि था मुंहिंजी उम्मत ते अञा बि आसानी फरमा। रब फरमायो, जिब्रील पोइ वञ मुंहिंजे महबूब खे चओ त मुस्तफ़ा तुंहिंजो उम्मती सॼी ज़िंदगी गुनाह करे, मरण खां हिकु ॾींहुं अॻु में तौबा करे, मां ज़िंदगी जा गुनाह माफ़ कंदोमांसि। जिब्रील महबूबनि खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई त यतीमनि जे यार नबी फरमायो, जिब्रील वञ रब खे चओ इहो बि टाइम इलाही आहे, अञा मुंहिंजी उम्मत ते आसानी फरमाओ। थोरा मथोरा मूं ते मारू अड़नि जा, थोरा मथोरा मूं ते मारू अड़नि जा, भलायूं ऐं भेरा गिणे दस केतिरा। जिब्रील आयो, रब जी बारगाह में अर्ज़ु कयईं त मुंहिंजा मौला महबूब फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत ते अञा बि आसानी फरमा। रब फरमायो, जिब्रील वञ पोइ मुंहिंजे महबूब खे ॿुधा, मुंहिंजे महबूब खे चओ त मुंहिंजा महबूब तुंहिंजो उम्मती ज़िंदगी सॼी गुनाह करे, मरण खां हिकु ॾींहुं अॻु में तौबा करे, मां ज़िंदगी जा गुनाह माफ़ कंदोमांसि। महबूब फरमायो त इहो बि टाइम इलाही आहे, रब खे चओ जिब्रील त मुंहिंजी उम्मत ते अञा बि आसानी फरमाओ। अल्लाहु अकबर। जिब्रील वियो। हाणे दोस्तो रब खे त सभु ख़बर आहे महबूब छा था फरमाइनि, पर हे राज़ जिब्रील वञे थो। जिब्रील ख़ादिमहु वल बुराक मरकबहु वल मेराज सफ़रहु व सिदरतुल मुंतहा मक़ामहु। वरी जिब्रील रब जी बारगाह में आयो, मुंहिंजा मौला महबूब फरमाइनि था अञा बि मुंहिंजी उम्मत ते आसानी फरमा। रब फरमायो, जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे चओ, मुंहिंजे महबूब खे चओ, महबूब तुंहिंजो उम्मती ज़िंदगी सॼी गुनाह करे, मरण खां हिकु घड़ी साथ अगरि अॻु में साह हूंदे हो तौबा करे त बि मुस्तफ़ा मां उन जे ज़िंदगी जा गुनाह माफ़ फरमाया। पर महबूब तुंहिंजो उम्मती गुनाहनि में ई भरी वञे,
गुनाहनि में ई मरी वञे, उनजी औलाद उनजे तरफ़ां तौबा करे त बि मां रब उनखे माफ़ करे छॾियो। महबूब वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, महबूब वरी बि जेका तुंहिंजी रज़ा उहा मां रब जी रज़ा हूंदी। एॾा महबूब खे एॾी उम्मत प्यारी आहे। हज़रत अबी बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे महबूबनि जी बारगाह में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, महबूब मां ॾींहं जा 3 पहर अल्लाह जी इबादत कंदो मां, ऐं हिकिड़ो चोथों पहर जेको आहे महबूब तो ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां, सलवात पढ़ंदो आहियां। मुंहिंजे महबूबनि फरमायो, ए काब, थी सघई त अञा मुंहिंजी सलवात खे वधा। कुझु ॾींहं गुज़रिया, वरी आशिक़े रसूल हज़रत अबी बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु वरी आयो, चई या रसूल अल्लाह, हाणे ॾींहं जा 2 पहर मां रब जी इबादत कंदो मां, ऐं 2 पहर तो महबूब ते सलवात पढ़ंदो मां। मुंहिंजे महबूबनि फरमायो, ए काब, अञा बि थी सघई त मूं ते सलवात खे वधा। कुझु ॾींहं गुज़रिया, वरी हज़रत अबी बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, चई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा महबूब ॾींहं जा 3 पहर तो महबूब ते सलवात पढ़ंदो आहियां, 1 पहर बचियो उहो रब जी इबादत कंदो आहियां। मुंहिंजे महबूब फरमायो, ए काब, थी सघई त अञा मुंहिंजी सलात खे वधा। वरी हज़रत काब आयो, अबी बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु, चई या रसूल अल्लाह, हाणे मां सॼो टाइम महबूब तुंहिंजे सलवात पढ़ण जे लाइ वक़ुफ़ु कयो आहे, मूं तुंहिंजे दुरूद तुंहिंजे ज़िक्र जे लाइ वक़ुफ़ु कयो आहे। मुंहिंजे महबूबनि फरमायो, ए काब, हाणे तूं काई शइ घुरिजा न, तुंहिंजो हर कमु रब पाण कंदो। त महबूब जा आशिक़, महबूब जे आशिक़नि, असहाबे किराम, औलिया अल्लाह, उन्हनि ज़िंदगी महबूब जे इश्क़ में, महबूब जे सलवात में गुज़ारी आहे, महबूब ते दुरूद शरीफ़ पढ़ण में गुज़ारी आहे। ऐं जॾहिं बानो कसरत दुरूद पाक कंदो, कसरत दुरूद शरीफ़ पढ़ंदो, त दुरूद शरीफ़ पढ़ण वारे बाने खे, दुरूद पाक पढ़ण वारे बाने खे वॾे में वॾो इनाम हिन दुनिया जी ज़िंदगी में अल्लाह जे महबूब जो दीदार थींदो आहे। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र, महबूब जी मोहब्बत, महबूब जो इश्क़, मोहम्मद आले मोहम्मद सां मोहब्बत, महबूब जे असहाब किराम जी मोहब्बत, औलिया अल्लाह जी मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे जेके बि रब जी बारगाह में मुंहिंजो इहो अर्ज़ु हूंदो आहे हर दुआ में, त मुंहिंजा मौला जेके बि हिन असांजे पैगाम खे ॿुधनि था मौला, या जेके नेट जे ज़रिए ॿुधनि था, उन्हनि सभिनी जा बच्चा घर क़यामत ताईं आका करीम जे सदके शादो आबाद फरमा। महबूब जी उम्मत खे तफ़रीक़ेबाज़ी खां बचा, महबूब जी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। औलिया किराम, सूफ़िया किराम जे नक्श क़दम, औलिया अल्लाह जे ॾसियल वार ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। असांजे मुल्क पाकिस्तान खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।